फुलजी दादू नेशनल बैंक फ्रॉड इंचार्ज सहाफ़ी ऐं आम माण्हुनि सां फ्रॉड जा लीका लताड़े छॾिया। ख़बर मूजिब नेशनल बैंक मेन ब्रांच दादू जे इंचार्ज ऑपरेशन मैनेजर मुनवर इकबाल आराई तरफ़ां सहाफ़ी ऐं सोशल वर्कर सां नौकरी वठी ॾियण बहाने 11 लख रुपयनि जो फ्रॉड। सहाफ़ी सरापा एहतजाज। सहाफ़ी बख्शल खान पंवर चयो त नेशनल बैंक मेन ब्रांच दादू जे इंचार्ज ऑपरेशन मैनेजर मुनवर इकबाल आराई फ्रॉड जा रिकॉर्ड टोड़े वरिता। बेवा पेंशनरनि खे एजेंटनि मार्फत पेंशन डबल कराए ॾियण बहाने लखें रुपयनि जो फ्रॉड करण खां पोइ सहाफ़ी सोशल वर्कर बख्शल खान पंवर सां बि नौकरी वठवाए ॾियण बहाने 11 लख रुपयनि जो फ्रॉड। ॾिनल पैसा घुर करण तां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा ऐं परेशान करण जूं धमकियूं। व्याजनि ऐं फ्रॉडनि जे सहूलियतकार ऐं सहकारी मुनवर इकबाल आराई खां मूंखे ॾिनल रक़म वापसि ॾियारण में मुंहिंजी मदद कई वञे। एहतजाज कंदड़ सहाफ़ी बख्शल खान पंवर सेशन जज दादू SSP दादू बैंकिंग कोर्ट मोतसबे आला बैंकिंग कोर्ट ऐं ॿियनि वसवारनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त हिन मामले जो तकिड़ो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।